अस्सलाम वालेकुम दोस्तों जी। तो मैं तव्हांजो पंहिंजो इमामुद्दीन आरबाणी तव्हीं ॾिसी रहिया मुंहिंजो यूट्यूब चैनल ऐं फेसबुक पेज इमामुद्दीन सिंधी जी। दोस्तों जी अॼु जो नओं ताज़ो फ्रेश विलाग तव्हां लाइ हाज़िर कयूं था। अॼु जेको विलाग आहे असां उहो स्टार्ट कयो आहे जेको मुंहिंजी फील्ड जी साइड में ॿी फील्ड आहे, उते देरो आहे जेको दलेल फार्म। मां उते मौजूदु आहियां। उते मां आयो हुयुमि त उते स्प्लेंडर वारी गाॾी बीठी हिकिड़ी। अॼु मां उतां जेकी आहे त उहा अरेंज कई आहे, उनखे मां वठणु आयो आहियां। उहा हाणे उते हलंदी ऐं उते मूंखे यूरिया वग़ैरह ॾेई ॾींदी पंहिंजी फील्ड में। थोरा घणा तव्हांखे देरे जा व्यू चेक करायां थो। ऐं बोरची साहब आहे जेको आहे त उहो मानी वग़ैरह तयारु करे पियो, उहे बि तव्हांखे व्यू ॾेखारियूं था। ऐं जेको आहे त सॼा व्यू तक़रीबन तव्हांखे ॾेखारियूं था। उन खां बाद में जे पंहिंजी फील्ड में हलिया त उते कमकार छो त उहो बि तव्हांखे लाज़मी ॾेखारींदासीं। चेक कयो दोस्तों, फ्रंट साइड जा व्यू आहिनि। कुझु जेको आहे त ॿेर आहे तमामु बहितरीनु, जेको आहे त माशाल्लाह ॿेर बि हिन जा तमामु बहितरीनु आहिनि। हे साम्हूं जेकी ॻाढ़ा नज़र तव्हांखे ॿेरनि जी हूंदी। साम्हूं प्लेंडर आहे जेको मारे हाणे हले पियो। साम्हूं इहो प्लेंडर आहे दोस्तों जेको हाणे मां काराई वञा पियो पंहिंजी फील्ड जी तरफ़। उस्ताद चए पियो त मां मवाली ॾाढो मूंखे चांहि पीआइजो अॼु लाज़मी। मां चयो हलो हुकुम आहे तव्हांजो। ऐं साम्हूं ॿी गाॾी बीठी आहे जेका रेजर ते हले पई। साम्हूं जेको आहे केवी वारी इंजण आहे जेका बिजली वग़ैरह पैदा कंदी आहे। हे जेको हिन देरे खे जेको आहे त बिजली मुहैया कंदी आहे। हे हिकु ड्राइवर अञा फारूक वेठो आहे, उहो हिन गाॾी जे लाइ। निम जो वण आहे माशाल्लाह, थधो वण। साम्हूं बंगले जा फ्रंट साइड जा व्यू आहिनि। बेड वग़ैरह माशाल्लाह आराम वग़ैरह कंदा आहिनि। साम्हूं हिकिड़ो ऑपरेटर वेठो आहे। ऐं हीअ आहे बोरची खानो जंहिंमें बोरची वग़ैरह जेको आहे मानी वग़ैरह पचाए पियो। ऐं साम्हूं बोरची त मानी पचाए पियो, पर कुता बि तयारु वेठा अथव त केॾी महिल असांखे मानी वेंदो। हिकु को ॿ टे टे पालियूं खड़ो आहे। ॿेर कारे खे ॾेखार न दोस्तनि खे, ॿेर ॾेखारियो थोरा। ऐं मुंहिंजो बेलदार आहे ज़ुबैर ख़ान, जंहिंखे वठी आयो आहियां मां पलीर वग़ैरह खां न। बेलदार ज़ुबैर अली ऐं बोरची साहब आहे। ऐं दोस्तों उन खां अलावा जेको आहे त अॼु मां तकड़ में जेको आहे त फील्ड में निकिरी आयो हुउमि। उहो इन करे निकिरी आयो हुयुमि त जेको आहे त मूंखे पनीर वग़ैरह ॿी फील्ड में कराइणो हुयो। इन जे करे मां फ्रेश न थियो आहियां, बसि ईअं निकिरी आयो आहियां। ऐं उमेदु आहे त अॼु जो बि विलाग तव्हांखे पसंदि ईंदो लाज़मी ॾियो। ऐं दोस्तों हितां ॿेर जेके आहिनि थोरा घणा चेक कराए, जेको मुंहिंजो बेलदार खणी आयो आहे त चेक कराए दोस्तनि खे। चेक कयो दोस्तों, ये जेको आहे त ॻड़ा आहिनि, पर तव्हांखे वीडियो में लाइटली जेको आहे त हल्का हल्का अच्छा नज़र हूंदा, पर माशाल्लाह ॻड़ा लॻा पिया। टेस्ट करे ॾिसो, हिकु दोस्तनि खे ॿुधाए त सुठा आहिनि कीअं। हिकिड़ो टेस्ट करे ॿुधायो दोस्तनि खे कीअं अथनि ज़ाइको। भलो अथनि माशाल्लाह अथनि न। ॾिसो दोस्तों, कुदरती नेमतनि सां जेको आहे न सिंध माला माल आहे माशाल्लाह। ॿेर जेको आहे त दोस्त खाधो, उन बि तव्हांखे आइडियो ॿुधायो त तमामु बहितरीनु ॿेर आहिनि। जंहिंखे ॿेर खपनि उहे कमेंट्स बॉक्स में राय लाज़मी ॾिनी। ऐं हाणे हलूं था बोरची जी तरफ़, उन जा तव्हांखे थोरा घणा व्यू ॾेखारियो। हीअ आहे अधो बोरची। हे जेको आहे त अंदरि बोरची खानो आहे, उन खां वरी ॿाहिरि जेको आहे त मानी वग़ैरह पंहिंजी तयारु करे पियो। हे साइड में जेको आहे त निमाज़ जे लाइ जॻह आहे। हे आहे अधो बोरची जेको आहे त अली गुल ख़ान। दादा तव्हां घणनि माण्हुनि जी तक़रीबन मानी तयारु कंदा हो। 6 माण्हुनि जी। अच्छा फी माण्हू ते घणी मानी हूंदी आहे। 3 मानियूं हुजूं न। ऐं भाॼी वग़ैरह जो कीअं हिसाबु किताबु हूंदो आहे, हिकु प्लेट। अच्छा भाॼी वग़ैरह तयारु कई अथव कान। अच्छा छा अॼु तयारु कयो अथव। हे दोस्तो चेक कयो जेको आहे त मानी अधो जेको आहे त हिन में वेंदो वञे पियो, इन करे त जीअं ठरी न वञे, गरम रहे पई जेको आहे त। न त हूअं जेको आहे त ठरी वेंदी त ज़ाइको जेको आहे त ख़तमु करे वेंदी। इन जे करे हिन में रखे पियो। ऐं साम्हूं हिते चांहि वग़ैरह तयारु कया आहिनि, उहे ढकिया त सफ़ाई ॾाढी रखे थो, अधो बहितरीनु कमु करे थो। हे भाॼी वग़ैरह बि तयारु आहे, चेक कराए भाॼी। हीअ अधे भाॼी तयारु कई आहे। ॾिसो तव्हां दोस्तो, थोरो हल्को हल्को जेको आहे त गिह खे ॻच दॿ ॾेई वियो आहे, पाणी थी वियो आहे थोरो। पर वधीक तव्हां कमेंट्स बॉक्स में ॿुधायो त हिनखे भाॼी पचाइणु अचे थी या नथी अचे, मानी अचे थी या नथी अचे, बसि अदा रखनि। ऐं हीअ जेको आहे त हुनजो बोरची खानो आहे। उमेदु आहे त अॼु विलाग तव्हांखे पसंदि ईंदो। अॼु विलाग बसि ख़ासि न हुयो, इहो ई विलाग हुयो। बसि मुंहिंजी दिलि चए थी त मां तक़रीबन कल्ह 3 ॾींहं खड़ी विलाग जेको आहे त रिकॉर्ड करे करे, ऐं कम जो बि ज़ोर आहे, मां थकिजी पियो आहियां। जे करे अॼु जो जेको विलाग आहे बसि उहो हिते एंड करे छॾींदो बहितरु आहे। छो जो तव्हांखे नई शइ ॾेखारे थी। नई शइ इहा हुई त बोरची वग़ैरह मानी वग़ैरह तयारु करे पियो बंगले जी, उहो तव्हांखे ॿुधायोसीं। बंगले जा व्यू ॾेखारियासीं। उमेदु आहे त अॼु जो विलाग बि तव्हांखे पसंदि आयो हूंदो। ऐं कमेंट्स बॉक्स में पंहिंजी राय बि लाज़मी ॾियो दोस्तो। असां महिनत करे तव्हांजे लाइ विलाग वग़ैरह तयारु कयूं था। ऐं उमेदु आहे त हीउ विलाग तव्हांखे पसंदि आयो हूंदो। ऐं मूंखे ॾींदा इजाज़त।
अॼु जो व्लॉग आहे बसि उहो कंदासीं हिते एंड। हा लास्ट मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कयो, बेल आइकन जी घंटी दॿायो, कमेंट्स बॉक्स में कमेंट्स लाज़मी ॾियो, लाइक बि लाज़मी कयो ऐं फॉलो त मूंखे लाज़मी कयो फेसबुक पेज ते। बसि अॼु व्लॉग कंदासीं हिते एंड। इंशाल्लाह वरी सुभाणे नए व्लॉग सां गॾु हाज़िर थींदासीं। मूंखे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़ दोस्तों।